हिन सरजमीन ते जिते लतीफ़ आहे, शेख अयाज आहे, सिंध जो सूरमियूं आहिनि ऐं सूरमा आहिनि, उन इत्तिबा खे ख़िताब कंदो असांजो क़ाइद, सिंध जो क़ाइद मोहतरम रसूल बख्श पलियो साहब, असां संदसि इस्तक़बाल कयूं था। मोहतरम रसूल बख्श पलियो साहब। मरकजी सदर अयाज लतीफ़ पलिया साहब हिते गॾु थियल प्यारियूं भेनरूं, अवामी तहरीक समेत सिंध जे समूरनि सिंध दोस्तनि जा नुमाइंदा, लतीफ़ जे नगरीअ जा वेठल ख़ुशनसीब माण्हू, जे सिंध, जे लतीफ़, जी असांजी हकरस जदोजहद अॼु तमामु घणे ज़माने खां पोइ पाण वरी गॾु थिया आहियूं। केतिरा साल अॻे पाण ते गॾु थियासीं इन लाइ त पाण पंहिंजे पाणी हक़नि लाइ हितां कराची ॾांहुं लॉन्ग मार्च शुरू कयूं। पोइ पाण लॉन्ग मार्च शुरू कई हुई, वाट में ठटे में पाण ते लाठीबाज़ी थी हुई, मूंखे गिरफ़्तार कयूं, भेनरूं ज़ख़्मी थी वियूं, चऊं त अवामी तहरीक वेही रही कुझु कोन थींदो, पर पाण कराची पहुची वियासीं। लठियूं खाईंदा, विढ़ंदा, झेड़ंदा, धक खाईंदा, गदारनि जा ताना सहंदा, पाण हली गवर्नर हाउस ताईं पहुतासीं। पाण उन्हनि खे ॿुधायो हो त सिंध ज़िंदा आहे, सिंध हथियार फिटा न कंदी, सिंध विढ़ंदी, सिंध फतेह हासिल कंदी, तेसि ताईं आराम न कंदी। हींअर वरी हिकिड़ो भेरो वरी सिंध जे गदार वॾेरनि सिंध खे विकिणी छॾियो आहे। हो चवंदा अवां ते कर्ज़ आहे, फलाणो शहीद थी वियो, फलाणी शहीद थी वई, फलाणे ते रतु वियो, तंहिं करे अवां ते कर्ज़ आहे ऐं अवां जो फर्ज़ आहे त असांखे चुप करे वेही ॾिसो त असीं कीअं था सिंध जा हॾा चीरियूं ऐं टिचरियूं, कीअं था अवां खे बुखनि मारियूं, कीअं था अवां खे विकिणूं, कीअं था असीं दुश्मननि जा बूट चटियूं, कीअं था असीं दुश्मननि सां गॾिजो नचूं, टपूं, टोपड़ियूं लायूं ऐं सिंध खे ख़्वार ख़राब करियूं ऐं लतीफ़ जे नाले खे सॼी दुनिया जे अंदरि पेश करियूं त हिन जा पैरोकार कुझु नथा करे सघनि। पाण खे इन लाइ गॾु थिया आहियूं, पाण गदारनि खे ॿुधायूं था अवां 60 साल सिंध खे विकियो आहे सस्ते में। फारसी जे शाइर चयो आहे, क़ौम फ़रोख़्तंद वच अर्ज़ा फ़रोख़्तंद, क़ौम विकियूं छो त ठहियो, पर अघ कहिड़े में विकिणियो अथनि। टके जी नौकरी वठियो, पोइ पादरा खायो, ज़लील थियो, वरी टंगा टोड़े करे उछलाए छॾींदुनि। अॼु हुनखे टोपड़ी लाहे बीठा आहिनि, अॼु हुनखे टोपड़ी लाहे बीठा आहिनि। सेनेट जूं सभु सीटूं दुश्मननि खे ॾेई छॾियूं, सभु पावर उन्हनि खे ॾेई छॾियूं। कराची जा बाग ऐं बंगला कातलनि ऐं जलादनि खे ॾेई छॾियूं। जिन असांजूं नियाणियूं उघाड़ियूं करे, उन्हनि सां ज़िना करे, उघाड़ियूं करे, लाश असांखे ॾियारे टोब में विधा, उन्हनि जे अॻियां पटकड़ियूं लाहियो पिया आहिनि, नौकिरीअ लाइ करियो त 4 ॾींहं वधीक नौकिरी में वियूं। सिंध जा माण्हू हिसाब करियो, थोरो पढ़ो बि। गदारनि तव्हांजी तइलीम बंदि करे छॾी आहे। नारा हणियो, गदार वेठा आहिनि तालीमी इदारनि में, पढ़ण नथा ॾियनि। उन्हनि गदारनि खे पादर हणी तइलीमनि मां कढियो, तइलीमी इदारनि मां कढो।
ऐं पढ़ी ॾिसो त सिंध सां वध में वधि दुश्मनी कंहिं कई आहे? 1 यूनिट जी हिमायत कंहिं कई? सिंध जी तइलीम 3 दर्जा थिए सा कंहिं कई? सिंध जा 25 लख एकड़ पहिरीं धक सां ॾेई छॾिया। तंहिं वक़्तु सिंध जो पाणी ऐं ज़मीन जो वज़ीर केरु हो? सिंध जा 6 दरियानि मां 3 विकिणी छॾियूं ऐं सिंध जे पर पुट सभु फ़ैसिला करे इहे पाणीअ जी ॾुकार कयूं। तंहिं वक़्तु सिंध जो वज़ीर केरु हो पाणीअ जो? पुछा करो। ऐं हे हमने पाकिस्तान के लिए कुर्बानी दी या कतली वो पहिरियों गदार नमक हराम हो जंहिं ते अचण शर्त पंहिंजा दरिया सिंध जा विकिणी छॾिया, ॾेई छॾिया पंजाब खे। जंहिं जिना खे माराए छॾियो, जिना सिंध जो फर्ज़ंद हो, उनखे लाश करे पटन में विझी उछलाए थधि में क़तल करे उन जाइ ते पाण मोतबर थी दहशतगर्द वेही रहिया। हे अमेरिका जा एजेंट हुआ, हे काह करे उतां आया, अॼु कब्ज़ो करे वेठा आहिनि। हिन खां अॻु में हिननि जा माइट आया हुआ, अरगून आया हुआ, तरखान आया हुआ, मुग़ल आया हुआ, उहे बि हिते बीठा हुआ ऐं हिननि वांगुरु जीअं ठॻिया वेठा आहिनि उहे बि ठॻिया वेठा हुआ। पोइ उन्हनि सां पाण कहिड़ो असरु कयो, पाण खे कीअं कढियो? हिननि खे बि इंतज़ारु करणु खपे उन हशर जो। हे बि उहे ख़्वार थी ज़लील थी पट मां पेर डाईंदा ऐं गुम थींदा। मुंहिंजी तबियत ठीकु न आहे तंहिं करे मूंखे हुकुम आहे त थोरो ॻाल्हायां। मुंहिंजे मथां करामत कातमीन बीठा आहिनि, तंहिं करे वक़्तु पाण हिकिड़े अज़ीम तरीन नज़रिए इनकलाबी नज़रिया दुनिया जा ऐं उन्हनि जे ई मट लतीफ़ जे नज़रिए जा माण्हू आहियूं। लतीफ़ साईं चए थो सदर से संग थियो पर खंडे पे यास। फसी थी चवे, आउं त ग़रीब माण्हू आहियां। सदर से संग थियो पर खंडे पे यास, न त केरु ब्राह्मण किन जी केरु ॼाणे कीणास। हूं गन सिंध सुयास पर हिन पुरन केस पधरी। उन नज़रिए लतीफ़ जो नज़रियो आहे। हीअ जेके मायूं वेठियूं आहिनि लतीफ़ जा। लतीफ़ साईं चए थो अधर निधर अभरी गमन गमाची सा कीअं वेहे बेसरी जा घाई घमाची पेई पेश पुणूअ जे उसल में आची जा लुकन लूसाची सा छेज चढ़ंदी ससुई। तंहिं करे हीअ पंहिंजी ससुई सिंध छेज चढ़ंदी ऐं ससुई ऐं मारुई चैलेंज थियूं कनि हिननि गदार वॾेरनि खे ऐं हुननि कातलनि जलादनि खे। जे लूण लिङे लाइए चीरे चीरे चम मूं कुर अॻे न कयो अहिड़ो कोझो कम जा जा गावा धम ता ता पिर्त पहारसी। अचो त गॾु हलूं अवामी तहरीक जे झंडे हेठि, लतीफ़ साईं जे परचम हेठि, हुनजे हिदायत हेठि जेको आलमी अॻवान आहे, रूए ज़मीन ते जेके अॻवान थिया आहिनि तिन जे पहिरीं सिफ़ जो अॻवान लतीफ़ आहे। आलम आला आला करीब सिंध जी ॻाल्हि न आहे, ॻाल्हि चढ़ियल आहे। अचो त अॻिते वधूं, मुतहद थियूं। हे कूड़ा डेजू भाड़िया बुज़दिल वेकाऊ वॾेरा 6 पैसनि वारा इन्हनि खे लताड़े अॻिते हलो ऐं सिंध खे सुरखरू कयो, पाकिस्तान खे सुरख कयो ऐं दुनिया खे सुरखरू कयो। जी सिंध।